आहिनि ऐं ख़ाका निगारीअ जे हवाले सां संदसि किताब बि शाया थियो आहे। उन्हनि खे दावत ॾींदसि, सम्झी त तव्हां विया हूंदव। नियाज़ पवर साहब अचे ऐं किताब जो जाइज़ो पेश कंदा। नियाज़ पवर साहब। पहिरियों डाइस अहिड़ो मिलियो आहे जेको मुंहिंजे कद जे हिसाब सां आहे। नॉर्मली डाइस वॾा हूंदा आहिनि, पोइ दिलि चवंदी आहे त हेठां का संदली पई हुजे या पेर मथे करे कहिड़े नमूने सां ॻाल्हाइजे, पर हीअ मुंहिंजे हिसाब सां मुनासिबु डाइस आहे। मां पंहिंजी तकरीर लिखी आयो आहियां, छो जो थोरो मुश्किल थींदो आहे एक्सटम्पोर ॻाल्हाइणु, ऐं जिते हेॾा वॾा लेखक राइटर जिन खे असां ॾिसी ऐं पढ़ी कुझु ॻाल्हाइण जी कोशिशि कई आहे, उहे स्टेज ते वेठा हुजनि अदी फहमीदा हुसैन जो किताबु हुजे, अदी फहमीदा हुसैन पाण हुजे, उहो सुगन सथ जो पर्चो जंहिंमें छपजण लाइ कॾहिं राहत नूरानी कॾहिं मसूद नूरानी जे नाले सां पंहिंजी शाइरी मोकिलिबी, त मसूद नूरानी वारी कोन छपजंदी कूड़ो नाले सां, पर राहत नूरानी वारी छपे छॾींदी होती औरत सम्झी। सो लिखियल तकरीर पढ़ा थो। अज़ीज़ हमवतनो अस्सलाम वालेकुम। हिते अज़ीज़ हमवतनो मूं इन करे चयो जीअं सभु हमवतन गोश थी मूंखे ॿुधनि। मुखातिब थियण जो हीअ अंदाज़ उन करे अख़्तियार कयो अथमि त जीअं स्टेज ते वेठल ऐं साम्हूं वेठल समूरा हाज़िरीन मुंहिंजी गुफ़्तगू ॿुधनि। आम तरह मुखातिब थियण जे उन अंदाज़ ऐं उन पस मंज़र खां असीं सभु चङी रीति आगाह आहियूं, ऐं असांजी दुआ हूंदी आहे त असांजा कन इन अंदाज़ गुफ़्तगू खां अला करे सदाईं महफ़ूज़ रहनि, त इहो ई बहितरु आहे। बहरहाल असांजी मर्ज़ी हुजे या न हुजे, पर लॻभॻि मुनी सदीअ मां अधु सदी त असां इहो ई तर्ज़ मुखातिब ॿुधो आहे। अज़ीज़ हमवतन सां गॾु आउं पंहिंजनि सभिनी अदनि खे बि सलाम अर्ज़ु रखंदुसि। हाणे असांजी इहा उमिरि आहे जो जवानी में जिन ते पूरा पूरा दीवान लिखियासीं, हाणे उन्हनि खे अदी चऊं त बि ख़ैरु आहे। ॿियो त ठहियो अगरि ॿार माफ़ु कनि, घरवारी नाराज़ न थिए ऐं को शरई मसइलो जनम न वठे, त असां बेगम साहिबा खे बि रवानीअ में अदी चई सघूं था। असांखे जॾहिं सभिनी पासनि खां पक थी वई त पोइ असां वारनि ते कलर बि करणु छॾे ॾिनोसीं। मां सम्झां थो त जेके माण्हू कलर नथा कनि इहे मूं वांगुरु सर्टिफाइड सीनियर सिटीज़न आहिनि। सरकार उन्हनि सां सफ़र में रिआयत करे थी, उन करे घरवारी समेत पाड़े वारनि, ऑफिस वारनि ऐं ॻोठ वारनि खे बि इन तरह जी रिआयत करणु घुरिजे। हिन किताब जे पढ़ण खां पोइ भिटाई घोट जी इन सिट सां पूरो इंसाफ़ थींदे नज़र आयो त जांजा हुई जीअरी विरची न वेठी, छाकाणि त इहा सिट ज़ाहिर करे थी त भिटाई घोट खे औरत लाइ चई आहे। जांजा हुई जीअरी, पर अदी फहमीदा खां अॻु कंहिं बि औरत इहा सिट न लिखी। हमेशह उन सिट सां मर्दनि ई इस्तेहसाल कयो आहे। केतिरनि ई मर्दनि फ़ोती लेखकनि ते लिखंदे किन किताबनि ऐं सवनि मज़मूननि जे उनवान बि इहो ई रखियो आहे त जांजा हुई जीअरी। अदी फहमीदा पहिरीं औरत आहे जंहिं भिटाई घोट जे इन सिट जो मान रखियो आहे। इहा सिट औरत लेखाकार जी सूरत में उन ते ई ठहिकी अचे थी त जांजा हुई जीअरी। हिते इन उनवान जे हवाले सां केतिरनि हंधनि ते इहे तबसरा ऐं तज़िया थींदा रहिया आहिनि त अदी फहमीदा अञा जॾहिं हाल हयात आहे त हुन जांजा हुई जीअरी वारी सिट जी चूंड छो कई। हूअ त अॼु बि स्टेज ते वेही मुरकी रही आहे।
ही त माज़ी जो सीगो आहे हुई लफ़्ज़। मुंहिंजी उन्हनि मर्दनि ऐं भाउरनि खे जवाबु आहे मुंहिंजो उन मर्दनि ऐं भाउरनि खे जवाबु आहे, तव्हांखे नाराज़ न थियणु खपे। अव्हां बि भिटाई घोट जो रिसालो खणी अहिड़ियूं सिटूं खणी सघो था जंहिंमें हाल हयात हुअण जो शर्त लागू न आहे। मुंहिंजी उन ॻाल्हि ते नसीर मिर्ज़ा पंहिंजी ऑटोबायोग्राफी जो नालो घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहड़ा ऐं मूं पंहिंजी ऑटोबायोग्राफी जे किताब जो नालो कॾहिं ॻाढ़ो घोट कॾहिं मड़ मक़ाम में, ऐं डॉक्टर अयूब शेख पंहिंजी आत्मकथा जो नालो जे मरी थिया न मात रखण ते संजीदगीअ सां गौर शुरू करे छॾियो आहे। असांखे चयो वियो आहे त हिन किताब ते मुख़्तसर ऐं माइक्रो जाइज़ो वठी लफ़्ज़नि में सहेड़े अवां ॾो पेश करियूं। इहो कमु ॾाढो ॾुखियो आहे, छाकाणि त हीअ किताब हिकु अहिड़ी लेखका जो आहे जंहिंजी उमिरि 70-72 साल आहे। न रुॻो इहो पर उन जी ज़िंदगी जो क़दम क़दम ऐं लम्हो लम्हो जदोजहद, जाखोड़, हिम्मत, जज़्बे, मक़सद ऐं कामयाबियुनि सां पुर आहे। हुन ज़िंदगी जे समूरनि पासनि खे सदाईं दिलेरी, किरदार जी बुलंदी ऐं मुक़ाबलनि में सोभ सां निभायो ऐं हासिलु कयो आहे। अदी फ़हमीदा जी हीअ आत्मकथा रुॻो हिन जी ज़ाती कथा न आहे। हीअ कथा साईं मोहम्मद याक़ूब नियाज़ मेमण जी न्याणी ऐं साईं सिराजुल हक़ मेमण जी फ़हमीअ जी कथा न, पर उन जी जदोजहद, तकलीफ़ुनि ऐं हासिलात जी कथा आहे, जेका टंडे जाम खां शुरू थी हैदराबाद, सिंध यूनिवर्सिटी, कराची यूनिवर्सिटी, रेडियो पाकिस्तान, लतीफ़ चेयर्स ऐं सिंधी ॿोली अख़्तियारीअ समेत अलाए केतिरनि नंढनि वॾनि इदारनि ताईं फैलियल आहे। हीअ किताब उन हिमत भरी औरत जो दास्तान आहे जेका पंहिंजे रोशन ख़्याल वालिद ऐं ज़हीन भाउ जी ज़ेरे साए रहण जे बावजूदि उन जे पारां मिलंदड़ हर क़िस्म जे एतमाद ऐं आज़ादी जे हूंदे बि पंहिंजे कौल ऐं फ़ैल में रिवायती सिंधी औरत जे किरदार जी अकास आहे, जेका रिवायतुनि खे टोड़ण जे बदिरां उन रिवायतुनि जो न रुॻो एहतराम करे थी पर उन जे मान ऐं मर्यादा खे बि किथे टुटण नथी ॾे। हीअ कहाणी टंडे जाम जे उन अज़ीम वालिद जी बि कहाणी आहे, साईं याक़ूब मेमण जी ख़ानदान जो वॾो जेको इब्तिदाई तइलीम सिंधी फाइनल जो इम्तिहान ॾेई प्राइमरी उस्ताद थिए थो, जंहिं वटि महिनत, इंसानियत, आला क़दरनि जा गुण आहिनि। वादरशी इंसान पंहिंजे ॿारनि जी तइलीम लाइ पंहिंजो ॻोठु, पंहिंजो घर ऐं पंहिंजो वेढ़ो छॾे हैदराबाद हलियो अचे थो। हुन वटि न माल आहे न मिल्कियत आहे, पर हुन वटि मक़सदु आहे, आदर्श आहे, ख़्वाब आहे ऐं उन जी ताबीर लाइ पुख़्तो अज़्म आहे। हू हैदराबाद अची हैदराबाद में हिके ॾींहं में 3 नौकरियूं करे थो। मोहतरम आफ्ताब अबड़े हिन किताब में लिखियो आहे त ॿिया माण्हू बि हूंदा जिन बि पंहिंजे आदर्श लाइ पंहिंजे घर ऐं वेढ़ा छॾिया हूंदा, पर साईं मोहम्मद याक़ूब मेमण जी ॻाल्हि ई ॿी आहे। अदी फ़हमीदा पंहिंजे वालिद बाबति शख़्सी ख़ाके में पंहिंजे वालिद जी रोशन ख़्यालीअ जो ज़िक्र कंदे ॿुधाए थी त बाबा ज़िंदगी में कॾहिं बि ख़ुदि अख़्तियारीअ जी दावा न कई, हमेशह पुटनि ऐं नियाणियुनि सां सलाह मशवरा करे फ़ैसिला कया, अवलियत उन्हनि जी राय खे ॾिनी। जी मूं अर्ज़ु कयो त हीअ किताब अदी फ़हमीदा जे कथा सां गॾु साईं सिराजुल हक़ मेमण जी ज़िंदगी जो बि दास्तान आहे। सिंध जो ज़हीन तरीन इंसान, पंहिंजे उसूलनि ते कॾहिं बि सौदेबाज़ी न करण वारो इंसान, जेको हिकिड़े वक़्त में इनकम टैक्स में वॾो ऑफिसर हुजे थो, जंहिं वटि शानदार पघार, शानदार गाॾी ऐं शानदार घर आहे, पर हुकूमत तरफ़ां 300 ऑफिसरनि खे हिक ई धक सां बेरोज़गार करण वारे फ़ैसिले खां पोइ हुन जे मुश्किलातुनि जे बावजूदि पंहिंजनि पेरनि ते बीहण, मुड़ुस थी मुक़ाबिलो करणु, हिकु शानदार घर मां निकिरी हिकु मसवाड़ वारी जाइ में रहण समेत ज़िंदगी जूं कई तकलीफ़ूं संदसि राह में रुकावट बणिजण जी कोशिशि कनि थियूं, पर हू हमेशह हर मुश्किलात खे मुरकी मुंहुं ॾिए थो। अदा सिराज ते ॻाल्हाइबो त शायदि अदी फ़हमीदा जे हुई किताब जो कुझु हिसो पस मंज़र में हलियो वञे, अचो त उन ते कुझु ॻाल्हि ॿोल करियूं। टाइटल बाद आत्मकथा जी फ़हिरिस्त ते नज़र विधमि त उन में आल्बम जे इंदिराज समेत कुल 17 बाब नज़र आया। अलाए छो 17 जे अंग ते नज़र पवणु शर्त मूंखे सोमनाथ मंदर ते महमूद ग़ज़नवी वारनि 17 काहूं यादि अची वियूं।
मथां अजब इतफ़ाक़ त 17 बाबनि वारे हिन किताब जो मुहूर्त बि 17 तारीख़ ते थी रहियो आहे ऐं पाण रुॻो 21 डिसंबर ताईं जो इंतज़ारु कनि हा त पोइ किताब जी मुहूर्त ऐं संदन सालगिरह हिके ॾींहं ते मल्हाए सघूं हा। शादी जी सालगिरह जो ॾींहुं हुजे हा, सच पुछो शादी जो ॾींहुं सालगिरह मल्हाए सघूं हा। सच पुछो त अदी फहमीदा छाकाणि त भिटाई घोट सां वालियाना लगाव रखंदड़ आहे ऐं शाह जे रसाइल ते ई संदन PhD थी आहे, उन करे आत्मकथा जे पहिरें उनवान मुंहिंजो ध्यानु पाण ॾांहुं छिकराए वरितो, जेको आहे मोहबत पाए मन में। अवा यकीन करियो, मूं आत्मकथा जो मुतालो शुरू कयो त इहा मूंखे समूरी मोहबत सां लिखियल महसूस थी। वतन सां मोहबत, ॿोलीअ सां मोहबत, वालदेन सां मोहबत, वर अदा हुसैन सां मोहबत ऐं पंहिंजनि ॿारनि, पंहिंजे पूरे परिवार सां मोहबत ऐं पोइ उस्तादनि, शागिर्दनि ऐं मातहतनि सां मोहबत ई मोहबत। हूअं त अदी फहमीदा जी सॼी ज़िंदगी जिदोजहद ऐं कारनामनि सां भरी पई आहे, पर हुन जो पहिरियों शानदार लाइट हाउस कमु हिलाले पाकिस्तान अख़बार में सुगड़न सथ वारो सुफ़ो आहे। चवनि था त सिंध में मौलाना उबैदुल्ला सिंधी पहिरियों उहो मर्द हो जे औरत लेखकाउनि खे लिखण तां हिमथायो। बिल्कुलु दुरुस्त, पर 20 सदी में लेखकाउनि बल्कि ज़बरदस्त लेखकाउनि जी जेका नई खेप आहे, उन जो त 100% क्रेडिट फ़क़ति ऐं फ़क़ति अदी फहमीदा ॾांहुं ई वञे थो। हिते शाइर हुअण जे नाते इहो बि ज़रूरु चवंदुसि त सिंध यूनिवर्सिटी में तइलीम दौरान रोमांस, रोमांटिक माहौल ऐं एकेडमिक फ़िज़ा ते अदी फहमीदा जेको बि लिखियो आहे, उन में हुनजो नसुर पूरी तरह जोबन ते नज़र अचे थो ऐं उन में रंगीन बयान बि अहिड़ी थियल आहे जेका दिलि में लही वञे थी। कई जुमिला बि आहिनि जिन खे महफ़िल में ॿुधाइण बदिरां किताबनि में ई पढ़िजे त वधीक लुत्फ़ ईंदो। ऐं उन ज़बरदस्त ऐं ख़ूबसूरत नसर वारे बाब जो उनवान आहे ॾाहप जो ॾेहो। जीअं सिर्फ़ नाज़िक जे नक में सुहाग जी फुली, ईअं हिन समूरे किताब में तजला ॾींदड़ ही बाब आहे। जेतुणक तबियतनि, मिज़ाजनि अदी फहमीदा साबिर, सोबर ऐं संजीदा कलम निगार ऐं कालम निगार आहे, पर छाकाणि त मर्दाना समाज में मर्द लेखकनि ऐं माहत मर्दनि हथां हिन खे ॾाढा तल्ख़ तजुर्बा बि रहिया आहिनि, उन करे हुनखे भायां थो त मजबूर थी मैदान में लही राणी झांसी ऐं राणी रज़िया सुल्ताना वांगुरु पंहिंजे कलम खे तलवार बनाए बि लिखणो पियो आहे। हिन किताब में कई अहिड़ियूं औरतूं आहिनि जेकी कंहिं न कंहिं तरीक़े सां अदी फहमीदा जी ज़िंदगीअ ते असरतान थियूं आहिनि। कंहिंजा रवैया नाकारी हुआ त कंहिंजा हाकारी, पर हिन किताब में सवी थोरो घटि था करियो, पर कई एतिरा मर्द आहिनि जिन जा बि अदी जी ज़िंदगीअ ते तमामु घणा असर रहिया आहिनि। कुझु नाकारी रहिया आहिनि, कुझु हाकारी रहिया आहिनि। जेके रवैया हाकारी रहिया आहिनि, अदी फहमीदा उन जे बारे में मोहबत सां, प्यार सां, पंहिंजाब सां ऐं उन जे कयल कम जे वाखाण जे हवाले सां कया आहिनि, ज़िक्र कयो आहे। पर जेके रवैया नाकारी रहिया आहिनि, अदी उन्हनि सां बि रखरखाव न कयो आहे। अदी शबनम हाणे ॻाल्हाए पई वई, उन्हनि जो ख़्यालु इहो हो त असांखे हिन समूरे समाज में जिन हालतुनि जो ज़िक्र अदी करे पई, अहिड़ी हालतुनि में रोज़ु असांखे गुज़रणो पवे थो ऐं असीं उनखे बर्दाश्त कयूं था। पर मां सम्झां थो त अदी फहमीदा जो हीउ सॼो किताबु इन ॻाल्हि जी नाकार आहे त बिल्कुलु न। अदी जिते बि ॾिठो आहे त उहे मर्द जिन संदन राह में रुकावट विधूं, उहो कहिड़े बि मैदान में हुजनि, कहिड़े बि शोबे सां तालुक़ हुजनि, अदी उन्हनि जे बारे में पंहिंजी राय ॾिनी आहे। ऐं मूं ज़ाती तौरु हिकिड़ो दफ़ो फ़ोन करे बि खेनि चयो त अदी ॿिनि शयुनि जो फ़ाइदो वरितो आहे। हिकिड़ो त औरत हुजण जो ऐं ॿियो हिकिड़े सीनियर सिटीज़न हुजण जो। औरतूं त ॿियूं बि आहिनि, पर उन्हनि में शायदि एतिरी हिमत, एतिरी दिलेरी न थी हुजे जेतिरी अदी फहमीदा में आहे। अदी फहमीदा हर ॻाल्हि चिटी ऐं खुले नमूने ऐं वाक़िअनि ऐं मिसालनि सां ॻाल्हि कई आहे त किथे कहिड़ा मर्द कहिड़ा नाकारी रवैया अख़्तियार कनि था। असांजूं भेनरूं बि जॉब कनि थियूं, नौकरियूं कनि थियूं ऐं नियाणियूं बि हाणे नौकरियुनि में आहिनि, त मां उन्हनि सां बि गुफ़्तगू कंदो आहियां त मूंखे उहो दौरु अञा बि मुश्किल नज़र अचे थो। हाणे त हिकिड़ी सोशल मीडिया जो दौरु आहे, रद्द अमल जो दौरु आहे ऐं छोकिरियुनि में एतिरी हिमत आहे, पर अदी अॼु खां
अधु सदी अॻु जे दौर में जॾहिं शागिर्दियाणी हूंदी तॾहिं तव्हां ॾिसो त कहिड़ियूं हालतूं हूंदियूं त उते शागिर्दी वारो दौरु जेको आहे ऐं पोइ प्रैक्टिकल लाइफ में अदी सां जेके गुज़रियो उन्हनि जो पाण दिलि सां ॻाल्हि कई अथनि। हिन किताब में नवाज़ अली शौक़ बि आहे त डॉक्टर कासिम बुघियो ऐं डॉक्टर नबी बख्श बलोच बि आहे त मोहम्मद अमीन लगारी ऐं ख़ैर मोहम्मद लगारी बि आहे। इनाम शेख बि आहे त गफ़ूर मेमण ख़ालिद आज़ाद विघियो ऐं अब्दुल कादिर जुड़ेजो अरबाब रहीम अॻिणो वॾो वज़ीर अदी जिते 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 हुनखे ईअं लिखियो आहे ईअं मां खणी आयो आहियां लाम जीम उहो बि मौजूदु आहे। जेकॾहिं अदी फ़हमीदा आहे किताब ते नज़र विझिजे थी त परेशान थी वञिजे थो त हिन किताब जे कहिड़े पासे ते ॻाल्हाइजे। लेखका जी हिमत दिलेरी ऐं बेबाकी ते ॻाल्हाइजे या उनजी ॿोली जी सादगी जज़्बनि एहसासनि जी मसूमियत जो ज़िक्र कजे। हू रिश्तनि जे तक़दुस खां वठी उन जे निभाइण ते हर ॻाल्हि खे बिना के लिकाइण ऐं लफ़्ज़नि जी हेरा फेरीअ में यकीन नथी रखे। हू अरुणा जी शादी जे ज़िक्र खां वठी अहिड़नि वाक्यनि अहिड़ियुनि ॻाल्हियुनि जो ज़िक्र करे थी जेको नॉर्मली असीं पंहिंजे समाज में लिकाईंदा आहियूं। हुन के बि ॻाल्हियूं न लिकायूं आहिनि। हुनजे घर में धाड़ो लॻे थो ऐं हुनजो फ़र्ज़ंद जीअं रिएक्ट करण जी कोशिशि करे थो ऐं अदी उहो जेको आहे सो रिएक्शन खे कीअं रोके थी। हिकिड़ो वाक़ियो पढ़ंदा वञो हिकिड़ो मौज़ू आउं नथो सम्झां त पंहिंजे दिलि जी ॻाल्हि ईअं कंहिं खोले रखी हुजे तमामु ॾुखियो हुजे थो। ऐं अदी खे शाबस आहे त हिकिड़ी औरत हुजण जे बावजूदि ऐं उहा औरत जेके हिकिड़े रिवायती समाज यानी टंडे जाम खां ऐं हैदराबाद खां कराची थी अचे थी पर उन मुक़ाबिलो बि कयो आहे हिमत सां ऐं उनजो ज़िक्र बि कयो आहे। अदबी इदारनि बाबति संदसि जेको कुझु बि लिखियलु आहे इहो बि हिकिड़ी तारीख़ आहे। असां अदबी इदारनि में कमु कयो आहे ताज बि वेठो आहे असांजा हमीद सिंधी साहिब वारा वेठा आहिनि अदी महताब राशदी अदी नूरुल्दा शाह इहे बि सभु वेठा आहिनि। इहे इदारनि में कॾहिं सिधी तरह कॾहिं अणसिधी तरह बि असां उन्हनि इदारनि में रहिया आहियूं ऐं उन्हनि इदारनि में मर्द कमु कंदड़नि सां छा कीअं गुज़र थींदो हूंदो पर उते जेकॾहिं अदी जहिड़ी औरत हिमत भरी रहंदो हुजे ऐं उहो हिकिड़े स्टेटस को कोटण जी कोशिशि कंदी हुजे त उनखे कीअं फेस करिणो पवंदो। अदी इहे किताबनि जे बारे में इहा तारीख़ तव्हांखे शायदि न अॻु मिली हूंदी ऐं नथो सम्झा त ईंदड़ ॿियो को राइटर एतिरी हिमत ऐं एतिरी दिलेर ऐं खुले आम लिखंदो। हर ॻाल्हि हुन लिखी आहे। करप्शन कीअं थींदी आहे ग्रुपिंग कीअं थींदी आहे मामलात कीअं थींदा आहिनि पस मंज़र में हिकिड़ा मंज़र साम्हूं कहिड़ा ईंदा आहिनि पस मंज़र कीअं हूंदा आहिनि। अकेडमी ऑफ लेटर्स में अदी जी अपॉइंटमेंट थिए पई सभु कुझु तयारियूं थी वञनि अचण जी ॻाल्हि थी वञे रिहाइश कीअं थींदी किथे अची रहंदो तव्हां उहो ओचितो ख़बर पए थी त उहो ऑडर जेको आहे उहो अलाए किथे जिन खणी था वञनि जा ग़ाइब थी थो वञे। हीअ असांजी सोसाइटी जो हिकिड़ो मंज़र आहे। हिन में के ॿाहिरि जा माण्हू के परावा माण्हू शामिल न आहिनि पर असीं ॾिसंदासीं असांजे सिफ़ुनि में मौजूदु माण्हू बि असांखे उन्हनि में नज़र ईंदा। इदारा उन्हनि जा कम उन्हनि जो किरदारु उते थींदड़ अदबी इल्मी कमु साज़िशूं छिका पटपटा शायदि एतिरो सच ॿियो केरु बि न लिखी सघे। उन्हनि किरदारनि खे ॿियो को पधिरो नथो करे सघे जीअं अदी फ़हमीदा कयो आहे। सो मां अदी फ़हमीदा खे पहिरीं त उन ॿोलीअ में अस्सलाम वालेकुम हज़ीज़ हमवतनो चयो ऐं हाणे उन ॿोली में आउं फ़हमीदा खे सलूट पेश कयां थो त अहिड़ो शानदार किताब सिंधी ॿोलीअ में आंदो ऐं असां वटि तमामु किताब घणा आया आहिनि ऑटोबायोग्राफ़ीज़ ते ऐं तमामु अहम माण्हुनि जा आहिनि जिन खे असीं चङी तरह सुञाणूं था इल्मी हवाले सां अदबी हवाले सां सियासी हवाले सां ऐं मुख़्तलिफ़ अहम पोस्टुनि ते हू रहिया आहिनि उन्हनि जा बि अदबी किताब आहिनि उन्हनि जी बि अलॻि अलॻि अहमियत आहे। पर हिकिड़ी औरत थी करे ऐं हिकिड़ी अहिड़े ख़ानदान जंहिंमें सिराज मेमन साहिबु आहे ऐं मुख़्तलिफ़ इदारनि में हुनजी कंट्रीब्यूशन ऐं कमु आहे इन सभिनी खे गॾु अदी फ़हमीदा जेको किताबु लिखियो आहे हिकिड़ी तारीख़ जो हिसो आहे ऐं मां सम्झां थो त इनखे सदाईं पज़ीराई मिलंदी। अदी शबनम शायदि चयो पियो त अदी रिलेवेंट हाणे बि आहे ऐं 50 सालनि खां बि आहे ऐं ईंदड़ 2 ॾहाकनि खां बि ईंदी पर सिंधी तारीख़ जी जॾहिं अदब जी तारीख़ आहे ऐं सवाने नसुर जी सवानी उमिरि जी तारीख़ आहे त मां सम्झां थो त 2 ॾहाकनि खां थोरो अगरि पाण मुदे खे वधायूं त वधाइण में को हर्ज न आहे। तव्हांजी सभिनी जी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच।